नाज़रीन, अवामी नियत में ख़बरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में ख़बर ॾींदा हलूं तो सोभودेरो शहर के लतीफ क़ालोनी के रह्वासिन चन्ना बिरादरी के मर्दन ऐं औरतन गुलाम अली चन्ना ज़ुल्फ़कार शौकत मासूम ॿारनि खे खणी मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। हिन दाई ते चयो त असां पंहिंजे काहिल वण जे फसल जो चूंडो करण वियासीं त बिला जवाज़ रोशन चन्नो शोबान शमन जावेद ऐं ॿिनि असां ते लठनि ऐं कुहाड़नि सां हमलो करे असांखे धक हणी ज़ख़्मी कयो, जिन जी हालत नाज़ुक आहे। असांजे औरतनि खे वारनि खां गीले कपड़ा लीरूं करे छॾिया आहिनि। सोभودेरो पुलिस केस दाख़िल हुअण बावजूद रिश्वत मिलण करे जवाबदार गिरफ़्तार करण खां लेवाए पई। जवाबदार केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾियनि पिया। हिन चयो त असां ग़रीब खे पंहिंजी ज़मीन ते अचण नथा ॾियनि, ज़मीन जो खातो रिकॉर्ड असांजो। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो करियूं था त समूरा जवाबदार गिरफ्तार करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।